अस्सलाम वालेकुम दोस्तों, धमाकेदार तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं। अचण वारी क़िस्त में छा दोस्तों, हाणे पुलिस कंहिंखे गिरफ़्तार कंदी, शेर अली खे या सिजाउल ख़ान खे। हाणे इन जो कंहिंजे मथां इल्ज़ाम लॻंदो। जॾहिं लीमो गवाही ॾींदो नवाब खान जे अॻियां त हाणे छा नवाब खान कदम कहिड़ो खणण वारो आहे? लीमो छा शेर अली जो नालो ॿुधाईंदो या हू सिजाउल ख़ान खे पकड़ाईंदो? नवाब खान पाण परेशान थी वियो आहे, हीउ छा थियो, मूंखे गोली कयईं। दोस्तों पोइ क़िस्त में मां तव्हांखे ॿुधायो टे ग्रुप उते गॾिजी वेंदा, इन जी फायरिंग शुरू थी वेंदी। शेर अली भी उते ईंदो, वीर भी उते ईंदो, नवाब खान पंहिंजी फिल्म ठाहिण लाइ उते ईंदो ऐं फायरिंग शुरू थी वेंदी ऐं इहे हिते विढ़ी पवंदा। तव्हां ॾिठो उअं ई थियो। हाणे दोस्तों अॻी क़िस्त में नवाब खान सोचींदो त कहिड़े दुश्मन खे लिटायां, पुलिस जो केस कंहिंजे मथां हणां, ऐं लीमो बि अची उनखे ॿुधाईंदो त इहा तुंहिंजे मथां फायरिंग शेर अली कई आहे। ऐं छाजे करे उन शेर अली खे ॾिठो, लेकिन नवाब खान मीर वारनि खे सही तरीक़े सां न ॾिठो त इहा गोली कयईं हई। नवाब खान सोचींदो शेर अली मुंहिंजे मथां वार छो कयो आहे। इहा दोस्तों नवाब खान सोची सम्झी सिजाउल खे बि फसाईंदो, शेर अली खे बि ऐं मीर खे बि। इन्हनि खे अहिड़ी ट्रिक फसाईंदो, जेको खून थियो आहे उहो बि इन्हनि जी ॻिची में विझंदो, जेको पाण खे गोली लॻी अथई उहो बि केस दर्ज कराईंदो। सभिनी खे पंहिंजी पकड़ में पकड़ण जी कोशिशि कंदो। इहो नवाब खान वॾो लाह माण्हू आहे, कंहिंसां बि रिआत कान कंदो। दोस्तों हर अपडेट सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॾींदा आहियूं। अगरि तव्हां वीडियो असांजो एसी ताईं ॾिठो आहे त महिरबानी करे दासी टीवी खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।